नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त घोटकी जे नौजवान सहाफ़ी जमील महर जी 32 वरियां सालगिरह तक़रीब मीडिया ऑफिस में मुनक़द कई वई, जंहिंमें सहाफ़ी ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवान शिरकत कई है। सालगिरह जो केक मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवान ऐं सहाफ़िन सीनियर ज़फ़र सिद्दीकी, सहाफ़ी आज़ाद महर, अदीब ऐं सहाफ़ी यूनुस भुट्टो, अब्दुल हई भुट्टो, एहसान जब्बार महर, राना काशिफ ऐं ॿियनि नौजवान सहाफ़ी जमील महर जी 32 सालगिरह जो केक गॾिजी करे काटियो है। इन मौके ते कलम धड़नि सियासी समाजी अॻवान ॻाल्हाईंदे चयो है त जमील महर हमेशा हक़ सच जो आवाज़ आला अवाम ताईं पहुचायो है। इन्हनि चयो त सिंध जे अंदर नौजवान कलम धड़नि खे अॻिते अचणु खपे, छो त सहाफ़ी अंदर नौजवान जो सख़्त ज़रूरत है। इन चयो त जमील महर हिकु जाखोड़ी कलम धणी है। खेसि असांजी इहा दुआ है त हू वधीक बहितर नमूने सां समाज अंदर वधंदड़ समाजी बुराइयों खिलाफ पंहिंजे कलम हमेशा हक़ ऐं सच लाइ इस्तेमाल करे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।